तालीम तंज़ीम जिदोजहद मकली कराची खां रिपोर्ट करे रही आहे ज़ाहिदा अली कोलाची। अवामी पोरियत तहरीक तरफ़ां पंहिंजे अज़ीम क़ायद मोहतरम रसूल बख्श पलीजो जी 96वीं सालगिरह मरकज़ी सदर एडवोकेट जी.एन. खोसो, डॉक्टर मारवी पलीजो, परवीन पलीजो, हाशिम पलीजो, फिज़ा समो, साइमा खोसो ऐं यास्मीन पलीजो ऐं ॿियनि अॻवाननि ऐं कारकुननि तरफ़ां जोश ऐं जज़्बे सां मल्हाई वई। उन मौक़े ते एडवोकेट जी.एन. खोसो चयो त रसूल बख्श पलीजो मज़लूम सिंधी क़ौम ऐं पोरियत अवाम जी सदियुनि जी सदा बणिजी शाह लतीफ़ जीअं सदाईं गूंजंदो रहंदो। डॉक्टर मारवी पलीजो चयो त रसूल बख्श पलीजो सिंध जी मज़लूम औरतुनि खे पोरियत तबिके सां लाॻापियल हारियुनि नारियुनि खे मंज़म करे अज़ीम फ़िक्री, सियासी, समाजी कारनामो करे ॾेखारियो। उन मौक़े ते ॿियनि अॻवाननि चयो त रसूल बख्श पलीजे जो फ़िक्र सिंध संदसि छॾियल वाट सिंधी क़ौम लाइ रहनुमाई वास्ते ईंदड़ नस्लनि ताईं मशले राह रहंदी। सालगिरह तक़रीब में क़ौमी रागी ज़ुल्फ़कार राही क़ौमी गीत ॻाए शानदार भेटा पेश कई।